अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। DHO ऑफिस खैरपुर जे मुलाज़िमनि पारां नौकरियुनि में घोबियुनि वारो मामलो, जंहिंमें 2 ॾींहंनि खां गुम थियल 5 मुलाज़िमनि जी एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। गिरफ़्तार जवाबदारनि मथां एंटी करप्शन पुलिस पारां केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। 7 ॾींहं रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त गिरफ़्तार जवाबदारनि में इम्तियाज़ मंगणेजो, सरदार वसाण, फ़हीम भट्टी, इम्तियाज़ सहतो ऐं मोहम्मद बख्श शंबाणी शामिल आहिनि। जवाबदारनि केतिरनि ई माण्हुनि खां नौकरियूं वठी ॾियण बहाने लखें रुपया वरिता। इहो एंटी करप्शन पुलिस पारां ॿुधायो वियो आहे। अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। DHO ऑफिस खैरपुर जे मुलाज़िमनि पारां नौकरी में घोबियुनि वारे मामले में 2 ॾींहंनि खां गुम थियल 5 मुलाज़िमनि जी एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शोएब चन्ना खां। जी शोएब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, DHO ऑफिस खैरपुर में 1 खां 4 ग्रेड जी नौकरियुनि में घोबियुनि, बदनवाननि ऐं बेक़ाइदगियुनि में मुबैना तौर मुलविस ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने लापता थियल 5 मुलाज़िमनि जी एंटी करप्शन पुलिस जेकी आहे उहा गिरफ़्तारी ज़ाहिर करे खेनि कोर्ट में पेश करे छॾियो आहे। एंटी करप्शन पुलिस DHO ऑफिस खैरपुर जे ऑफिस सुप्रीडेंट इम्तियाज़ मंगणेजो, सरदार वसाण, क्लार्क आहे फ़हीम भट्टी, डिस्पेंसर इम्तियाज़ सहतो ऐं मोहम्मद बख्श शंबाणी खे एंटी करप्शन कोर्ट जी जेकी आहे कैंप जेकी आहे उहा खैरपुर में आहे, उते पेश कयो। गिरफ़्तार मुलाज़िमनि मथां एंटी करप्शन पुलिस पारां जेको आहे केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। एंटी करप्शन पुलिस अदालत खे जवाबदारनि खे 14 ॾींहंनि जे रिमांड लाइ जेकी आहे उहा इस्तदा कई, जंहिंखां पोइ अदालत 7 ॾींहंनि जो रिमांड मंज़ूर कंदे जवाबदारनि खे एंटी करप्शन पुलिस हवाले कयो। मुलाज़िमनि मथां दाख़िल थियल FIR में ॼाणायो वियो आहे त मुलाज़िमनि केतिरनि ई माण्हुनि खां नौकरियूं वठी ॾियण बहाने लखें रुपया वरिता आहिनि। अहिड़ा सबूत मिलण बैदि 2 ॾींहं अॻु B सेक्शन थाणे जी हद टाउनशिप में क्लार्क फ़हीम भट्टी जी रहाइशगाह ते छापो हणी करे मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। एंटी करप्शन कोर्ट खैरपुर जे जज श्यामलाल जेको आहे 5 ई मुलाज़िमनि खे 7 ॾींहंनि जे रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शोएब तफ़सीलात ॾियण जे लाइ।